मीरपुर ख़ास मां रिपोर्ट करे विया शहबाज़ अली लगारी। सिंध पुलिस में भर्ती बावजूद तकरीरी न मिलण ते उम्मीदवारनि जो ऐवान इस्ताफ़त। मीरपुर ख़ास वारो एहतजाज। मीरपुर ख़ास में सिंध पुलिस में भर्ती जा सभु मरहला मुकम्मल करण बावजूद तकरीरी न मिलण ख़िलाफ़ उम्मीदवारनि ऐवान इस्ताफ़त मीरपुर ख़ास वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन पंहिंजनि मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई ऐं फौरी तौर तकरीरी जा हुकुम जारी करण जो मुतालबो कयो। एहतजाज कंदड़नि उम्मीदवारनि जो चवणु हो त इन्हनि जिस्मानी टेस्ट, लिखत इम्तिहान, इंटरव्यू ऐं काग़ज़नि जी मुकम्मल जांच समेत सभु मरहला कामयाबी सां मुकम्मल कया आहिनि, पर उन बावजूद खेनि इंतज़ार वारी फ़हिरिस्त में रखियो वियो आहे, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन मूजिबि सूबे में हज़ारे ख़ाली जायुनि जा दावा कया पिया वञनि, तंहिं बावजूद अहल उम्मीदवारनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। इन्हनि ॿुधायो त पूरी सिंध में लॻभॻि 8600, जॾहिं त सिर्फ़ु मीरपुर ख़ास में 934 उम्मीदवार इंतज़ार वारी फ़हिरिस्त में शामिल आहिनि, जेके शदीद ज़हनी दबाव ऐं मायूसी जो शिकार आहिनि। एहतजाज में शामिल उम्मीदवारनि जिन में रज़ा मोहम्मद लगारी, उमेर अहमद बुरगरी, ज़ुहैब अहमद, शहज़ाद लगारी, मुमताज़ शर ऐं हमाद कुरैशी शामिल हुआ। सिंध पुलिस जे आला अख्तियारनि ख़ासि तौर ते वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त फौरी तौर तकरीरी जा हुकुम जारी कया वञनि त जीअं संदन बेचैनी ख़त्म थी सघे। मुज़ाहिरीन ख़बरदार कयो त जेकॾहिं संदन जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाज जो दाइरो वधीक वधायो वेंदो, जंहिंजी समूरी ज़िम्मेवारी लाॻापियल अख्तियार